अहादीस करीमा में भी मीलाद शरीफ़ मल्हाइण ॾांहुं इशारो मौजूद आहे या पंहिंजे हिसाब सां मीलाद शरीफ़ मिलाइण जा वाक़िया मौजूद आहिनि। रिवायत में अचे थो त हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु जेके नबी करीम अलैहिस्सलाम जा चाचा हुया, उहे जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कंहिं ज़रिए सां ख़बर पई त माण्हू मुंहिंजे नसब में मुंहिंजे ख़ानदान जे बारे में का ॻाल्हि करे रहिया आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम ई मिंबर शरीफ़ ते वञी बीठा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खां पुछो, मन अन, मां केरु आहियां? सहाबा किराम अर्ज़ कियो, अंत रसूलुल्लाही, तहां अल्लाह जा रसूल आहियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त मां मुहम्मद अब्दुल्लाह जो पुट आहियां, अब्दुल्लाह अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे। जॾहिं अल्लाह तबारक व ताला मखलूक पैदा कई, अल्लाह मूंखे बहितरीन मखलूक में रखियो। जॾहिं अल्लाह तबारक व ताला बहितरीन मखलूक में ॿ टोला पैदा किया, अल्लाह उन्हनि में बि मूंखे बहितरीन टोले में रखियो। जॾहिं अल्लाह तबारक व ताला उन बहितरीन टोले जे अंदरि कबीला पैदा किया, ख़ानदान पैदा किया, मूंखे उन बहितरीन ख़ानदान जे अंदरि पैदा फरमायो। जॾहिं अल्लाह तबारक व ताला उन्हनि ख़ानदाननि में बेहतरीन घराना पैदा फरमाया, मूंखे अल्लाह तबारक ताला उन्हनि बहितरीन घराननि में ऐं उन्हनि बहितरीन माण्हुनि जे अंदरि पैदा फरमायो। त नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजी नसब जे बारे में ॿुधाए रहियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नसब जे बारे में ॿुधाए रहिया आहिनि, पंहिंजे ख़ानदान जे बारे में ॿुधाए रहिया आहिनि, पंहिंजे क़बीले जे बारे में ॿुधाए रहिया आहिनि। त इहो छा आहे? इहो मिलादुन नबी आहे। अहिड़े ई तरीक़े ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मामूल हुयो जो पाण हर सूमर जो रोज़ो रखंदा। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, सहाबा किराम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को इन रोज़े जी वजह पुछी त तव्हां छाजे करे इहो रोज़ो रखंदा हो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, फ़ीही वुलिदतु वफ़ीही उनज़िला अलैया, मां सूमर जे ॾिहाड़े जो रोज़ो इन लाइ रखंदो आहियां जो इन ॾिहाड़े मुंहिंजी पैदाइश थी, विलादत थी, ऐं इन ई ॾिहाड़े मूं ते वही नाज़िल थी। त नबी करीम अलैहिस्सलाम जो पंहिंजी पैदाइश जे ॾींहं ते रोज़ो रखणु, इन खां वधीक मिलादुन नबी जो ॿियो छा सबूत हूंदो? हाणे कुझु माण्हू एतिराज़ कंदा त नबी करीम अलैहिस्सलाम त रोज़ो रखे करे मिलाद मल्हायो, तव्हां त जेको आहे उहो लंगर खाई करे मिलाद मल्हाईंदा हो। त शरीयत में काथे बि लंगर खाइण जी मुमानत न आहे, बल्कि दावत इस्लामी ऐं अल्हम्दुलिल्लाह क़िबला अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया त असांखे ज़हन ॾींदा आहिनि त केतिरी न ख़ुशि नसीबी जी ॻाल्हि आहे त जंहिं ॾींहुं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत आहे, असां उन ॾींहं खे रोज़ो रखे करे गुज़ारियूं। पर अगरि केरु रोज़ो नथो रखे त उन ते को गुनाह न आहे। हिन हदीस मां बुनियादी तौरु जेको असांखे दर्स थो मिले उहो इहो थो मिले जो नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजी विलादत जे ॾींहं जे शुक्राने तौरु रोज़ो रखंदा हुआ। त अहिड़े ई तरीक़े ते पाण जी जेकी उम्मत आहे उहा नबी करीम अलैहिस्सलाम जे अचण जे सदक़े में, पाण जे अचण जे शुक्राने में जो असांखे एॾी वॾी नेमत मिली, उन्हनि जे करे असांखे इस्लाम मिलियो, उन्हनि जे करे असांखे दीन मिलियो, इन ख़ुशी में मुस्लमान ईद मिलादुन नबी मल्हाईंदा आहिनि। ख़ुलासे कलाम इहो जो मुरवजा ईद मिलादुन नबी जो तरीक़ो इहो बिदअत हसन आया, यानी बिल्कुलु इहो तरीक़ो क़ुरान हदीस में साबित न आहे। पर जेको मिलाद शरीफ़ अॼु कयो थो वञे, नात पढ़ी वेंदी आहे, तिलावत कई वेंदी आहे, बयानु कयो वेंदो आहे, इहे सभु शयूं क़ुरान पाक अहादीस मुबारका में साबित आहिनि। जे मूं तव्हांजे साम्हूं कुझु मिसाल बयानु कया। इन लाइ जेके माण्हू इहो चवंदा आहिनि त मिलाद शरीफ़ न मल्हाइणु घुरिजे, उन्हनि खे इन्हनि आयतुनि ते, इन्हनि अहादीस मुबारका ते गौर करणु घुरिजे। अल्लाह तबारक व ताला असांखे सिधी वाट जी हिदायत ॾे, उन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं पंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वधि में वधि मिलाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां सोशल मीडिया सिंधी जे नाज़रीन सां गुज़ारिश कंदुसि त तव्हां बि इन में पंहिंजो हिसो मिलायो। जेकॾहिं तव्हांखे अल्लाह तबारक ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे, पंहिंजा घर सजायो, उते लाइटूं लॻायो, पंहिंजे पाड़े खे सजायो, पंहिंजे घिटियुनि खे सजायो ऐं ईद मिलादुन नबी जे मौक़े ते उन ॾींहुं नवां कपिड़ा पायो। नवां कपिड़ा मुयसरु न आहिनि त धोतल सफ़ेद ऐं साफ़ कपिड़ा पायो, ख़ुशबू लॻायो, यानी हिकिड़ो जेको कंहिं ॾींहं खे मल्हाइण जो अंदाज़ जाइज़ अंदाज़ में उहो इख़्तियार कयो। अल्लाह तबारक
तबारक व तआला सां जे दिल में पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जो वध में वध इज़ाफ़ो फरमाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।